ब्यूरो जे वसीम इकबाल ज़िला जैकमाबाद में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां 14 अगस्त ते जश्न आज़ादी ऐं पंहिंजे क़ाइदे इमरान खान की आज़ादी के सिलसिले में रैली कढी वई। रैली सरदार मौलाबख्श सूमरो की अगवाणी में स्टेशन रोड सूमरो हाउस खां कढी वई, जेका शहर के मुख्तलिफ़ रोडन रस्तन तां थींदी DC गेट बेड़ी चौक ते पहुती, जंहिंमें पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध के सीनियर नायब सदर सरदार ज़ादा मौलाबख्श सूमरो, ज़िले सदर सदाम खोसो, सीनियर अगवान जावेद अहमद सूमरो, सलीम अहमद सूमरो, हाजी खुरम सूमरो, एहसान अली, सुहाग, जुल्फ़कार अली, दश्ती जाम, असलम उनड़, जफ़र लाशारी, जबार अहमद बिरोही, सदाम सूमरो, शाहनवाज सूमरो, सरवर बिरोही, खान मोहम्मद सैलरो, जिन में उहदेदारन मेंबरन ऐं शहरन वॾे अंग में शिरकत कई, जिते अगवाणन खिताब कंदे चयो त पाकिस्तान असांजी जान आहे ऐं असांजो लीडर इमरान खान भी असांजी जान आहे। असां ॿिन्हिनि जे लाइ जान भी कुर्बान करण जे लाइ तैयार आहियूं। जेकॾहिं कंहिं दुश्मन असांजे पाकिस्तान ते अख भी विधी त असां दुश्मन जी अख खे कढी छॾींदासीं। दुश्मन उहो न सोचे त असां ख़ामोश रहंदासीं। असां पंहिंजे पाकिस्तानी फ़ौज सां गॾु कुलो कुले सां मिलाए बीठा आहियूं ऐं असां दुश्मन के जवाब ॾियण जे लाइ हर वक़्तु तैयार आहियूं ऐं हुकूमत खां मुतालबो करियूं था त जश्न आज़ादी जी ख़ुशीअ जे मौक़े ते असांजे क़ाइद इमरान खान खे भी आज़ाद कयो वञे, तंहिंजे हू जश्न आज़ादी की खुशी में शरीक थी करे पाकिस्तान की खुशी मल्हाए सघे। जंहिं बाद हर तरफ़ खां पाकिस्तान जिंदाबाद जा नारा हया विया। पाक फ़ौज जिंदाबाद, इमरान खान जिंदाबाद, इमरान खान तुंहिंजे लाइ जान भी कुर्बान, तुंहिंजे शान मान लाइ ही जान भी कुर्बान, इमरान खान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। 14 अगस्त से रैली करे कभी भी जी पाकिस्तान आज़ाद हुआ ना, असल में नज़ा बहुत खुशी ना साइड बात है। असल पाकिस्तान है, असल बड़ी पाकिस्तान और हाणे भी असां समझदा कि पाकिस्तान के मजीद हालात है तो इतना के माण्हू की गुलामी वेठा है जो शहर के माण्हू आहिनि के जंहिं में खौफ वेठा उन के साथ और असांजो इहो कि 104 जो असां कैदी जेल में जो बंद कयो वियो आहे उन खे वापस ॿाहिरि कढियो वञे पाकिस्तान जी आवाम उन सां गॾु, वो भी जेको असां वांगुरु पाकिस्तान जी तरफ़ तो कोई कूड़ा केस जो दिना हुआ ये भी खत्म थी इंडिया वाले में छा हुए केस कूड़ा पहिरीं ॾींहुं को चवंदा सॼा त केस ठाता हुआ उनके मथे। बाक़ी ये ज़रदारी साहब सदर थी वञे, चोर जेका वज़ीर आज़म थे, गवर्नर भी थी वञे, हिते चोर सॼा CM भी थी वञे, हिकिड़े खे तव्हां बंदि करे जेल में रखियो आहे, हिकिड़ी त छॾो हुनखे बाद ॿुधायो तव्हांखे जेको हाणे धरणो हणियो वेंदो PTI जे हवाले सां असांखे ज़ाहिर आहे असां हटंदासीं। अवाम तंग आहे, अवाम मञी नथी 47 वारी हुकूमत खे, छो मञूं असां सही रैली में पहले भी चौदह हाणे भी 14 अगस्त की रात भी रैली कढी आहे। 14 अगस्त के ॾींहं ते रैली कंदासीं। असीं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वारा सच्चा पाकिस्तान है। हमेशा असांजी क़ाइद असां इहो ई सबक़ ॾिनो आहे कि सभ खां पहिरियां पाकिस्तान पोइ बाद में सियासत। हिननि छा कयो आहे, गॾिजी करे शींहं खे बंदि करे गिदड़नि जी हुकूमत बनाईंदो, इहा न हलण वारी आहे। छो पाकिस्तान जी 24 करोड़